Hi guys, hi माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? Welcome to our Sindhi Foods and Stories Partition Special Series 2021. अॼु मां तव्हांखे असांजे 8 महिमान सां मिलाइण वारी आहियां. I can't believe it. ईअं थो लॻे भई एॾो वक़्तु थी वियो असां इहा सीरीज़ कयूं था, बट एक्चुअली में ख़ाली अञा 8 माण्हू थिया आहिनि. There's lots more coming up, so I hope you're excited for that. अॼु मां तव्हांजो वात मिठो कराईंदमि बिकॉज़ मूंखे ईअं थो लॻे कि हिन कोविड जे टाइम में असां इहा सीरीज़ कई आहे ऑल थैंक्स टू द पीपल जिन एॾो सुठी तरह असां सां कोऑपरेट करे पंहिंजा वीडियोज़ फोटोज़ मोकिलिया एंड असां सॼो पोस्ट प्रोडक्शन जो कमु कयो एंड दैट इज़ नॉट ईज़ी बट असांखे जाम मज़ो आयो एंड बिकॉज पार्टीशन इज़ सो स्पेशल टू माई हार्ट. भॻवान जी ॾाढी महिर हुई कि मूंखे इहो टॉपिक क्लिक थियो फूड्स जो, त आई एम वेरी ग्रेटफुल. एंड जीअं मां तव्हांखे लास्ट वीडियो में बि चयो, आई थिंक किचन इज़ आर मंदिर, टेम्पल आहे असांजो, वाकई में मंदिर आहे. जेको मिठो वात असां कंदा आहियूं, कोई बि वॾो ॾिणु हुजे, काई बि पूजा हुजे, ॼमण जी, कंहिंजे गुज़ारे वञण जी, श्राद्ध हुजनि, असांजे रीति रिवाज़नि में इहो आहे कि असां मिठाण ज़रूरु चाढ़ींदा आहियूं भॻवान ते, ठीकु आहे. त उहा मिठाण, हिकु मुंहिंजी फेवरेट मिठाई जेकी आहे उहा आहे सिङर जी मिठाई. एंड अॼु मां तव्हांखे मिलायांव थी ज्योति विशनानी दी सां. एक्चुअली मां पहिरियों दफ़ो नथी मिलायांव, ट्रूथ बी टोल्ड, बिकॉज ज्योति विशनानी दी सां मां तव्हांखे पहिरियों हिन चैनल ते जाम दफ़ा मिलाए चुकी आहियां. सिंध दा स्वाद जेको उन्हनि कयो हुयो पंजाब ग्रिल सां कोलैबोरेशन में, उनजो सॼो व्लॉग विधो थी मां चैनल ते ऑलरेडी तव्हां लाइ. जेकी उन्हनि फूड ट्रक कई हुई बा बैंक सां पॉपअप बिफोर कोविड, उहो बि वीडियो विधो आहे. एंड तव्हांखे ज्योति विशनानी दी जा वीडियोज़ जाम वणंदा आहिनि. आई कैन सी दैट थ्रू योर कॉमेंट्स, थ्रू योर लाइक्स, थ्रू योर व्यूज़. त मूंखे तव्हांखे ॿुधाइण में इहा ॾाढी ख़ुशी थी थिए कि ज्योति विशनानी दी वेरी ग्रेसफुली अग्रीड टू मेक दिस सिङर जी मिठाई बिकॉज मुंहिंजी पर्सनल फेवरेट आहे सिङर जी मिठाई. एंड जेतिरा दफ़ा बि मां ज्योति दी सां मिली आहे न, उन्हनि जे प्रोफेशनल सेटअप में, बा बैंक जे फूड ट्रक में या त सिंध दा स्वाद में, एॾी सुठी सिङर जी मिठाई ठाहींदा आहिनि. एंड मूंखे ईअं थोरो डपु हुयो, ओ माई गॉड, हो पंहिंजा सीक्रेट्स न शेयर कंदा, बट शी इज़ सो काइंड, शी इज़ सो लविंग एंड आई एम सो ग्रेटफुल टू हर कि हुननि असांखे पंहिंजे घर घुरायो एंड असां हुननि खे शूट करण में हेल्प कई. एंड अॼु असां तव्हां लाइ इहो वीडियो खणी आया आहियूं. एंड मूंखे तव्हांखे रिक्वेस्ट करणी आहे, प्लीज़ अगरि तव्हां इहो वीडियो ॾिसो था त चैनल खे सब्सक्राइब कयो. 70% असांजी ऑडियंस सब्सक्राइब न थियल आहे एंड दैट फील्स वेरी बैड बिकॉज हिकु वीडियो ठाहिण में एॾी जान थी लॻे. बिलीव मी, तव्हां त 5 मिंट 10 मिंट ॾिसी करे हली था वञो, बट हुनजे पुठियां घणा कलाक था लॻनि उहो हुन मालिक खे ई ख़बर आहे. आई वॉन्टेड टू टेल यू ऑल, अगरि तव्हां असांखे सपोर्ट कंदा त इट विल मीन एवरीथिंग टू अस. वधीक माण्हुनि ताईं असांजो कमु पहुचंदो त जाम जाम महिर थींदी तव्हांजी, महिरबानी न महर थींदी तव्हांजी. मूंखे यादि थो अचे, हिकु दफ़ो मां ईद ते हिकु अदा सां ॻाल्हायां पई, त कुझु त टॉपिक निकितो त मां चवनि हुननि जी जाम महर आहे. चयो हो माण्हू आहे, माण्हुनि जी महिरबानी थींदी आहे, महर हुन रब ई थींदी आहे. त चवनि हा सही आहे, बट तव्हां ऑडियंस जी असां ते खोड़ महर आहे, एॾो प्यार ॾियो था, इन करे असांखे जोश मिले थो कि असां अञा कॉन्टेंट ठाहियूं तव्हां लाइ एंड ओरिजिनल कॉन्टेंट. कुझु बि कट कॉपी पेस्ट नथा कयूं हेॾा होॾा. उन्हनि बि मां ॾिसां पई मुंहिंजे चैनल ते जेके कॉपीराइट वारे सेक्शन में एॾा वीडियोज़ माण्हुनि कट कॉपी करे विधा आहिनि पंहिंजे चैनल्स ते, असांजा खणी करे सिधो. एंड आई वॉज लाइक हे छा थो हले, त पोइ हुननि ते मां क्लेम विधो वट एवर. बट प्लीज़ सब्सक्राइब कयो, असांखे सपोर्ट कयो, असांखे हेल्प कयो. एंड सिंधी खाधनि जे थ्रू असां तव्हां ताईं अलॻि अलॻि सिंध जूं आखाणियूं पहुचायूं था. ज्योति दी जो असां स्टोरीज़ ऑफ सिंध वीडियो विधो हुयो 2 ॾींहं अॻु. आई होप तव्हां उहो ॾिठो आहे. एंड असांखे उन्हनि 1941 जो हिकिड़ो फ़ोटो ॾेखारियो, 1941 आई थिंक, सिंधी नंबर्स में थोरी कच्ची आहे, त उहो फ़ोटो ॾेखारियो एंड आई वाज़ लाइक वाओ. उन में 2 छोकिरा ईअं कारी टोपी पाए बीठा आहिनि एंड यू नो हाउ मच आई लव द सिंधी टोपी. त यस, मां ईअं आतुर वेठी आहियां कि कोई इवेंट थिए त मां सिंधी टोपी पायां. अचो मां तव्हांखे वठी हलां ज्योति दी जे रंधिणे में एंड असां ठाहियूं सिङर जी मिठाई. जय झूलेलाल, तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजी रसोई में. अॼु असां ठाहियूं था पिया सिङर जी मिठाई. सिङर जी मिठाई ॿुधंदे ई माण्हू खे लॻंदो कि जाम कॉम्प्लिकेटेड आहे या जाम ॾुखी शइ आहे घर में ठाहिण जे लाइ, बट एक्चुअली घर में इहा सभिनी खां सवली ऐं सिंपल मिठाई आहे जेकी तव्हां कॾहिं बि कहिड़ी बि सीज़न में ठाहे सघंदा आहियो, छाकाणि त सिङर थ्रू आउट अवेलेबल हूंदो आहे. त हिन जे करे असां खणंदासीं हिकु फिको सिङर
हिन में एक्चुअली फिको सिंगर हिते अवेलेबल आहे उल्हासनगर में, बट जस्ट इन केस अगरि तव्हां वटि इहो सिंगर अवेलेबल कान्हे त नॉर्मल नायलॉन सिंगर 0 न 1 साइज़ हुनजी थींदी आहे। अगरि तव्हां चवंदव सिंगर नायलॉन सेव खां 1 साइज़ वॾो, डेट इज़ साइज़ 1, उहो खंडु मां असां पाव सिंगर खयों आहे, पाव खंडु खई आहे ऐं ओतिरो ई पाणी, मतिलबु 250 ml पाणी। इहो रेशो जाम सिंपल आहे। हुन में असां विधा 2 फोटा, डेट इज़ नंढी इलायची, थोरी सी केसर, थोरो सो येलो फूड कलर, छाकाणि त अगरि तव्हांजे सिंगर जो कलर ब्राइट येलो आहे त तव्हांखे हिन कलर जी ज़रूरत कान्हे को, हिन खे तव्हां एक्सक्लूड बि करे सघंदा। असां जस्ट हिन खे ब्राइट येलो कलर ॾियण जे लाइ हल्को सो चुटकी भर येलो फूड कलर यूज़ कयो। असां ॿियो यूज़ कयो 100 ग्राम फिको माओ, जेको ईज़ीली अवेलेबल थींदो आहे। जस्ट इन केस अगरि फिको माओ अवेलेबल कान्हे त तव्हां कोई बि कलाकंद जी मिठाई या उनखे एक्सक्लूड बि करे सघंदा आहियो। जस्ट इन केस अगरि तव्हांजे खे डेयरी या खीर हुन में न विझणो आहे त बिना डेयरी जे बि हीअ मिठाई जाम ई टेस्टी ठहंदी आहे। ऐं काई बि तव्हां हिकु तई खणो, गैस फुल ते रखो, पहिरों पाणी ऐड कयो ऐं हुन में खंडु विझी छॾो। उहो खंडु ख़ाली पिघलणु खपे, असांखे चाशनी न ठाहिणी आहे। हुन में असां केसर ऐं येलो फूड कलर ऐं फोटा इलायची जेकी आहे हू नंढी थोरी सी कुटे करे विधी। हुनखे 1-2 टहिकाउ अची वञे, जस्ट बॉइल थी वञे। हुन में तव्हां सिंगर ऐड कयो, ऐं हुनखे हल्के हथ सां मिलायो जीअं सिर्फ़ु कवर थी वञे ऐं सिर्फ़ु 1 मिंट लाइ ई गरम कजो, न त उहो सॼो सिंगर भुरी वेंदो। हुन में गैस बंदि करे माए खे ऐड कयो। माए खे तव्हां ग्रेट बि करे सघंदा आहियो या न त हल्को हल्को हथ सां भोरे करे बि विझी सघंदा आहियो। हुनखे हल्के हथ सां मिलाए करे जस्ट 2 मिंटनि लाइ छॾे ॾियो। हिकु टिप्पणी, सिंगर जी मिठाई जो सिंगर जीअं मां चयो फिको आहे, अगरि उहो तव्हांखे लूण वारो बि थो मिले पियो त इट्स ओके, हुन में कुझु घबराइण जी ॻाल्हि कान्हे। तव्हांखे थोरी सी शुगर क्वांटिटी वधाइणी पवंदी, जेकी खंड जी क्वांटिटी वधाइणी पवंदी। बट अगरि तव्हांखे फिको सिंगर मिलियो आहे त मां मुंहिंजी मिठाई में चुटकी भर लूणु बि विधो, छाकाणि त हू मिठे जो हल्को सो लूणु तव्हांजे मिठास खे अञा इनहांस कंदी। हीअ मुंहिंजी नंढी सी टिप आहे जेकी शायदि ॿियो कोई तव्हांखे न ॿुधाईंदो। पैरेलली हिकु थाली में घी, तेल या कंहिंसां बटर सां ग्रीस करे हुन थाली में हिन मिक्सचर खे घुमायो ऐं हल्के हथ सां स्प्रेड करे मथे तव्हांजा कहिड़ा बि फेवरेट ड्राई फ्रूट्स हुजनि उहो विझी था सघो। हिकु ॿी टिप्पणी, अगरि तव्हांखे हिन में ॿियो वधीक रिचनेस खपे त तव्हां चाशनी में अधु पाणी ऐं अधु खीर करे चाशनी ठाहे सघंदा आहियो, जंहिंसां हीअ अञा रिच थी वेंदी। सिंगर जी मिठाई खे तव्हां गार्निश करण लाइ तव्हां सिल्वर मतिलबु चांदी जो वर्क बि विझी सघंदा, बट जाम माण्हू जेके वेजिटेरियन हूंदा आहिनि उहो प्रेफर न कंदा आहिनि बिकॉज हुन में नॉन वेज या जेको बि पार्टिकल्स हूंदा आहिनि, इन करे सिर्फ़ु कंप्लीटली तव्हांजे मथां आहे की तव्हां गार्निश जे लाइ वर्क विझी था सघो या न। ॿी ॻाल्हि, सिंगर जी मिठाई जेकी आहे इहा असां त नंढे हूंदे खां जिते बि ॿाहिरि अगरि शहर वेंदा आहियूं पंहिंजे मिटनि माइटनि वटि त असां कंपलसरी खणी वेंदा आहियूं बिकॉज हीअं असां जेकी उल्हासनगर जी जेकी टेस्ट जी मिठाई आहे सिंगर जी उहो किथे न मिलंदी आहे। मां दिल्ली में बि टेस्ट कई आहे बट हू जाम रिच हूंदी आहे, या बॉम्बे में बि चवंदा आहिनि की 1-2 दुकाननि जी जाम फेमस आहे बट हू वधीक घी ऐं माए सां लोडेड हूंदी आहे। जबकि असांजी सिंगर जी मिठाई खे तामझाम जी ज़रूरत आहे कोन को, हीअ हिकदमि जीअं मां जेकी असां सिंपल जेकी रेसिपी ॿुधाई हुन में जाम फ्लेवरफुल रहंदी आहे। त इन करे जॾहिं बि मां पंहिंजा फूड फेस्टिवल्स कंदी आहियां, जॾहिं मेन्यू क्यूरेट कंदी आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे की सिंपल मिठाई खे बि प्रमोट करणु खपे। इन करे मां हिन खे अलॻि अलॻि तरीक़े सां बि करण जी कोशिशि कई आहे। लाइक सिंगर जी बर्फ़ी जो पार्फे बि ठाहियो आहे, दैट्स लाइक गिविंग एन इंटरनेशनल टच टू द सिंगर जी मिठाई।
बट कमिंग टू द पॉइंट, मूंखे लॻंदो आहे कि जेकी असांजी सिंधियुनि जी पहचान आहे, जीअं पापड़ चवंदा आहियूं, दाल पकवान चवंदा आहियूं, तीअं सिङर जी मिठाई इट्स लाइक एन आइडेंटिटीज़ टू सिंधी फूड। असां हाणे इन जी ओरिजिन वग़ैरह जेकी आहे हू मां अञा ट्राई थी कयां पई कि कीअं शुरू थी। बट ऑफकोर्स असां जाम सिंधी जाम लॻंदा जुगाड़ू आहियूं, त आई थिंक कंहिं न कंहिं जुगाड़ में इहा मिठाई ठाही हूंदी ऐं यस फेमस थी वई हूंदी। बट अञा मां वर्क कयां थी पई टू गेट बैक कि एग्ज़ैक्टली किथां आई, कि सिंध मां ई आई कि न हिते अची करे ठाही। बट हा, अॼु जी तारीख़ में उल्हासनगर जी सिङर जी मिठाई सभिनी खां बेस्ट आहे। सिङर जी मिठाई जूं वेरिएशन्स बि जाम ठहंदियूं आहिनि, जीअं तव्हांखे ख़बर डबल डेकर, कि हेठां इहा सिङर जी मिठाई हूंदी आहे प्लेन ऐं मथां कलाकंद जो लेयर हूंदो आहे। तीअं ई काफ़ी ॼणा भुॻल माए जो बि लेयर कंदा आहिनि हिन प्लेन मिठाई जे मथां। के सिर्फ़ु हिन में माओ मिक्स चवंदा आहिनि, मतिलबु जेतिरो सिङर जी मिठाई हूंदी आहे ओतिरो माओ बि मिक्स थींदा आहिनि, कि अगरि कंहिंखे डबल डेकर न करणी आहे त माओ मिक्स। के ड्राई फ्रूट्स विझंदा आहिनि हिन में, कि हिन खे रिच। त तव्हां हिन सिङर जी मिठाई सां गॾु तव्हांजी क्रिएटिविटी जे मथां केतिरा बि वेरिएशन्स करे सघंदा आहियो। कि मिठाई एतिरो सवली हुई कि मां US में हिन खे जाम दफ़ा ठाहियो ऐं जेतिरनि खे बि खारायो, इट वॉज़ लाइक वाओ, सभिनी खे लाइक वाओ। जेके ऐं काफ़ी ॼणा नॉन सिंधी हुया, इन करे हिन जी कंपैरिजन कंहिं महिल मोतीचूर जे लड्डू सां पई थिए, कंहिं महिल बेसन जी बर्फ़ी सां पई थिए, बट कंहिंखे सम्झ में न पियो अचे कि सेव बर्फ़ी आहे। दैट वॉज़ अ डिफरेंट एक्सपीरियंस कि मां हुते, छाकाणि त मां हितां सां ख़ाली सिङर पाण सां गॾु कैरी कयो हुयो, बट हिकु दफ़ो जंहिं महिल न हुयो त हुतां जे मार्केट में बि हिकु मूंखे इक्वलेंट थुल्हो सिङर मिली वियो जेको इक्वली टेस्टी ठहियो हुयो। त हुतां जे माण्हुनि खे बि हिकदमि मां जीअं 15 मिंटे में ठाही। मां हिकु इवेंट कयो हुतां जे साधू वासवानी मिशन में, हुन जे लाइ हिकु होमलेस शेल्टर जे लाइ रोटी पिया ठाहिनि आहिनि। मुंहिंजो सौभाग्य हुयो कि मूंखे चांस मिलियो हुननि जे लाइ ठाहिण जे लाइ। त मां जस्ट साइड में ईअं 15 मिंटे में मिठाई ठाही ऐं सभु लाइक 15 मिंटे में ठही वई। अच्छा हा, ठही वेंदी आहे, पर हुननि खे लॻे पियो इट्स वेरी डिफ़िकल्ट, जबकि एतिरी मिठाई डिफ़िकल्ट आहे न, ॾुखी बिल्कुलु बि कान्हे। त हिकु दफ़ो घर में ट्राए कयो, शायदि मार्केट में न वञो ऐं उहो सभु मूंखे मारण लाइ ईंदा। त आई होप कि तव्हांखे मिठाई जी जेकी रेसिपी मां ॾेखारी सिङर जी, उहा तव्हांखे वणंदी हूंदी ऐं तव्हां पक ट्राए कंदा। हितां हिन चैनल में लाइक ऐं कमेंट ऐं सब्सक्राइब कयो, असांखे ॿुधायो कि तव्हांजी सिङर जी मिठाई कीअं ठही। जय झूलेलाल। त कीअं लॻो तव्हांखे इहो वीडियो? मूंखे जाम मज़ो आयो शूट करण में, ऐं इहो पहिरियों दफ़ो मां लाइव कंहिंखे ॾिठो सिङर जी मिठाई ठाहींदो। उल्हासनगर में हिकिड़ो राधा स्वामी वारो ॾाढो फेमस आहे, त उनजी सिङर जी मिठाई इज़ द बेस्ट। उन्हनि दादा सां बि मां उन्हनि ॻाल्हायो, ही वॉज़ ऑल्सो सो काइंड। उन्हनि सां मां सिङर ऐं मिठाई जे बारे में ॻाल्हायां पई, ऐं उन्हनि मूंखे ॿुधायो कि उहो कुझु बि आर्टिफिशियल स्टफ न विझंदा आहिनि। आई वाज़ लाइक वाओ। त मूंखे तव्हां खां पुछिणो आहे, सची ॿुधाइजो, तव्हांखे ख़बर हुई भई जेकी मिठी शइ हूंदी आहे उन में थोरो लूणु विझण सां उन जी मिठाण बैलेंस थींदी आहे, ऐं जेकी चेरी शइ हूंदी आहे, माना सॉल्टी हूंदी आहे, उन में थोरी खंडु विझण सां उन जी चेराइप बैलेंस थींदी आहे? ख़बर हुई? मूंखे त नओं सिखणु मिलियो। एंड आई लव ज्योति दी बिकॉज शी टीचेस सो ब्यूटिफुली। शांति सां सभु एक्सप्लेन कयो अथऊं हिकु हिकु स्टेप। फिको सेव न मिले त छा कयो, फिको माओ न मिले त छा कयो, वधीक रिच करणो हुजे त कीअं कयो। शी इज़ वेरी स्वीट, वेरी हम्बल। एंड आई वॉन्टेड टू अगेन रिक्वेस्ट यू, प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कजो। ॿियूं तव्हांखे कहिड़ियूं डिशेस ॾिसणियूं आहिनि असांखे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। तव्हांजो कहिड़ियूं फेवरेट रेसिपीज़ आहिनि, जेके सिंधी रेसिपीज़ आहिनि, उहे हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। असांखे SFF टीम खे जाम मज़ो थो अचे हे वीडियोस ठाहिण में, बिकॉज फूड इज़ मेडिसिन। एंड खाधो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी ख़ाली ईटिंग न आहे, इट इज़ एन इमोशनल प्रोसेस, कल्चरल प्रोसेस आहे, सोशल प्रोसेस आहे। कल्चरल बिकॉज सिङर जी मिठाई जो अॼु ताईं कोई इंग्लिश में अखर कान्हे प्रॉपरली, एंड सोशल बिकॉज असां गॾु वेही था ठाहियूं, हिकु ॼणो नथो ठाहे। खीर वठी अचणु, सेव कोई ॿियो थो ठाहे, टी शइ कोई ॿियो थो ठाहे, सो इट्स लाइक अ होल थिंग यू नो। एंड इमोशनल बिकॉज मां जॾहिं बि हाणे सिङर जी मिठाई यादि कंदी आहियां न, मां फ़ोन में ज्योति दी जा जेके फूड पॉपअप्स थिया हुया उनजा फ़ोटोज़ ॾिसंदी आहियां, सच ब्यूटिफुल फ़ोटोज़। एंड मां सोचां थी जॾहिं मां घर में ठाहींदमि त मां मथां वर्क बि हणंदमि, बिकॉज आई लाइक ऑल थिंग्स प्रिटी। ईअं मस्तु जाम ब्यूटिफुल लॻणु खपनि सभु शयूं। प्रेज़ेंटेशन मूंखे जाम वणंदी आहे सुठी तरह करणु। इन ॻाल्हि ते मूंखे यादि आयो, शारदा दी जो जेको लास्ट वीक मां वीडियो विधो हुयो तव्हां लाइ, उन्हनि जे बि बुक कवर ते इफ़ यू कैन सी हिते सिङर जी मिठाई जो फोटो आहे। अनफॉर्चुनेटली हिननि जे बुक्स, इन्हनि शारदा दी जे बुक में फ़ोटोज़ कान्हनि, बट सिङर जी मिठाई जा फ़ोटोज़ गीता गौलानी जे बुक में जाम सुठा आहिनि। एंड वी ऑल्सो हैव क्लिक सम नाइस पिक्चर्स। त प्लीज़ असांखे इंस्टाग्राम ते फॉलो कयो, उते असां फ़ोटोज़ विधा आहिनि। एंड कुझु बि कॉमेंट्स फीडबैक असांखे ॾियणो हुजे हेठि कॉमेंट्स में ज़रूरु ॾिजो, ठीकु आहे। सेंडिंग यू ऑल खोड़ प्यार। आई विश तव्हां ईअं
तव्हांखे मां कहिड़े रूप में सिङर जी मिठाई ठाहे करे मोकिले सघां एज़ अ थैंक यू फॉर सपोर्टिंग अस। सची में खोड़ 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 महिरबानी असांखे तव्हां एॾो सपोर्ट कयो। प्लीज़ सब्सक्राइब कजो एंड आई होप तव्हां जिते बि आहियो ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, ठीकु आहे। सब्सक्राइब कजो त घंटी ज़रूरु वॼाइजो प्लीज़। नोटिफिकेशन्स में ऑल ते क्लिक कजो, जीअं जॾहिं बि असां नओं वीडियो अपलोड कयूं तव्हांखे नोटिफिकेशन ज़रूरु अचे। पहिरियों ई असां एॾा घटि सब्सक्राइबर्स आहियूं, उन में बि अगरि वीडियो तव्हां ताईं पहुचंदो न त पोइ ईअं लॻंदो आहे यार एॾी महिनत कयूं छो था। थैंक यू। मिलूं था ॿिए वीडियो में। बाय बाय।